नाज़रीन ख़बर शामिल कंदा डहरकी मां डहरकी TNB लेबार्टी पावर प्लांट मीरपुर माथेलो ज़िला घोटकी जे मज़दूरनि जो लेबार्टी पावर प्लांट जे इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज नारेबाज़ी। जॾहिं त मज़दूरनि जो चवणु आहे त 2016 जी थियल एग्रीमेंट ते इंतज़ामिया अमल नथी करे। सिर्फ़ असांखे 6 महीननि जो एरियल ॾिनो वियो आहे, बाक़ी रहियल महीननि जो एरियल इंतज़ामिया नथी ॾिए ऐं थियल एग्रीमेंट ते अमल नथो कयो वञे। DC घोटकी बि एग्रीमेंट कराइण वक़्तु शामिल हो। DC साहब खे अपील आहे त असांजी थियल एग्रीमेंट ते मुकमल तौरु अमल कराए ऐं लेबर डिपार्टमेंट खे अपील आहे त एग्रीमेंट ते अमल कराए ऐं मज़दूरनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। मज़दूरनि जो चवणु आहे त ज़िला इंतज़ामिया खे घुर्जे त असां थियल एग्रीमेंट ते अमल करायो वञे ऐं ॿी सूरत थियल एग्रीमेंट जी मञता ताईं एहतजाज जारी रखियो वेंदो। मज़दूर अॻवान